ॿियो वरी असांजूं भेनरूं जेके आहिनि उहे वेट कंदियूं त जेको आहे अॼु किचन में असांखे छा थो मिले। ख़ासि हिकिड़ी किचन जी रेसिपी असांखे असांजा शेफ़ ॿुधाईंदा आहिनि जेके असां इफ़्तार में ट्राए कंदा आहियूं ऐं तव्हां उन शइ खे बि ट्राए कंदा आहियो, असां बि टेस्ट कंदा आहियूं ऐं तव्हांजो फीडबैक बि मिलंदो आहे असांखे, त उहो बि ॾाढो असांखे इंस्पायरिंग आहे, उत्साह ॾियारींदड़ हूंदो आहे। सो अॼु ॾिसूं था त कहिड़ी ख़ासि रेसिपी आहे जेके शेफ़ फैसल असांखे था ॿुधाइनि। अस्सलाम वालेकुम शेफ़, हाउ आर यू? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। कहिड़ी तबियत आहे तव्हांजी? अल्लाह जो शुक्र। 15 रोज़ो ख़बर ई न पई। माशाल्लाह माशाल्लाह। छा आहे अॼु कहिड़ी ख़ासि रेसिपी आहे? अॼु असां ठाहियूं पिया कड़छी जामे शीरी जी रेसिपी सां गॾु दूध दुलारी। ईद में भी तव्हांखे कमु ईंदो ऐं नंढा वॾा ॾींहं हूंदा आहिनि या को गेस्ट अचनि पिया त दूध दुलारी ठाहियो, हुनखे कड़छी जामे शीरी जो असां ॾींदासीं। टेस्ट ॾाढी ज़बरदस्त रेसिपी आहे। हिन लाइ असां 1 लीटर खीर खणंदासीं ऐं खीर हिते मां टेट्रा पैक यूज़ कयां पियो त एॾो बॉइल करण जी ज़रूरत न आहे। अगरि कचो खीर आहे त हुनखे चङी तरह काढ़े छॾिजो। जॾहिं खीर गरम थी वेंदो त 1 लीटर में असां विझंदासीं 8 खाइण जा चमचा खंडु। खंड जी जगह कंडेंस मिल्क बि तव्हां यूज़ करे सघो था। त जीअं हिते खीर असांजो स्पून मां खणी वठां, खीर असांजो जीअं हिते खंड में डिज़ोल्व थींदी त हिन में असां मिलाईंदासीं या त कस्टर्ड खणी वठो या कॉर्नफ्लोर खणी वठो। अगरि मूंखे वाइट फ्लेवर ॾियणो आहे त कॉर्नफ्लोर 5 खाइण जा चमचा, अधु कप खां थोरो मथे खीर खणंदो, या पोइ तव्हां 5 खाइण जा चमचा कंहिं बि फ्लेवर में खणंदो कस्टर्ड पाउडर जी। त हिते असां वटि आहे कॉर्नफ्लोर, हे मां डिज़ोल्व करे रखियल पाणी में, ऐं हिन में असां विझंदासीं मलका फ्रूट जी सयूं। ज़बरदस्त। इन सयुनि जो फ्लेवर केॾो सुठो ईंदो आहे, खीर में सयूं ईंदियूं आहिनि ऐं मां सम्झंदी आहियां जेके मिठे खे घणो पसंदि करण वारा असांजा नाज़रीन आहिनि उन्हनि खे अॼु जी डिश असांजी ख़ासि वणंदी। सयुनि खे विझण जो तरीक़ो ॾिसी वठो तव्हां, त इन्हनि खे थोरो भनी विझणो आहे। भनी विझण खां बहितर हूंदो आहे कि ही पीसिस पोइ ईज़ी थींदा आहे। काफ़ी माण्हू साबित लंबा पीस विझंदा आहिनि, पोइ चमचे में जॾहिं ईंदो आहे न त पोइ किरंदो आहे, खाई नथा सघो। त हिन में 1 कप जे क़रीब असां विझंदासीं मलका फ्रूट जी सयूं। अच्छा, कलर्ड सयूं बि अचनि थियूं हिननि जो, उहो बि विझी सघो था ऐं बारीक वारी बि विझी सघो था। मां हिन में मोटी सयूं न पियो विझां, छाकाणि त हिन में फ्रूट्स जेली वग़ैरह हर शइ हिन में विझे पियो विझबी त हू पोइ वधीक ई ऑलरेडी कलरफुल थींदो असांजो जेको आहे। बस इनखे 3-4 मिनट असां हिन ते पचाईंदासीं, हे बस सॉफ्ट थी वेंदियूं। उन जे बाद असां हिन में विझंदासीं कॉर्नफ्लोर ऐं हिन दौरान मां हिन में विझां पियो केवड़ा वाटर। केवड़ा वाटर हर जगह मिली थो वञे, 1 खाइण जो चमचो। अगरि केवड़ा वाटर नथो मिले त केवड़ा एसेंस नंढी बोतल में मिलंदो, हुनजा फ्यू ड्रॉप्स विझो, छाकाणि त हू स्ट्रॉन्ग हूंदो आहे। अगरि वधीक विझी छॾियो पोइ तव्हांखे ईअं लॻंदो त अगरबत्ती जो फ्लेवर फील थींदो आहे, अतर टाइप जो। त हिन करे बसि हाणे हिन में सयूं 3-4 मिंटनि में ही मिक्स थी वेंदियूं। दैन असां हिन में विझंदासीं कॉर्नफ्लोर, ऐं कॉर्नफ्लोर मां 4 खां 5 खाइण जा चमचा खयों आहे, लेकिन एकदम सॼो न विझियो। बाज़ दफ़ा छा थींदो आहे घटि विझिबो आहे त उन में बि घाटो थींदो। थोरो हिनखे हलाईंदा वेंदो ऐं हिनखे मिक्स कंदा वेंदो। जेतिरी हिनजी कंसिस्टेंसी तव्हांखे खपे घाटो करिणो आहे एतिरो तव्हांखे करिणो आहे। इलाही हद खां वधीक घाटो न करिणो, छोकी दूध दुलारी जेका उहा थोरी फ्लफी हुजणु खपे, सॉफ्ट हुजणु खपे। कस्टर्ड वांगुरु ॼमे न असांजा नाज़रीन जेके आहिनि उन्हनि खे। बसि हाणे चुल्हो हल्को कंदासीं ऐं हीअं असांजो तयारु थी वियो। बसि डन थी वियो। हिनखे कंदासीं थधो, लेकिन टाइम एतिरो असां वटि हूंदो न आहे, लिमिटेड हूंदो आहे। त हिनखे असां थधे करण खां हिन में फ्रूट्स मिलाईंदासीं। तव्हां मूंखे असां में टाइम लिमिटेड हूंदो आहे, रमज़ान ट्रांसमिशन लाइव हले पई, त हिन करे तव्हां हिनखे थधो कजो, देन तव्हां हिन में फ्रूट्स विझंदा त पोइ हिन छाकाणि त फ्रूट पोइ पाणी छॾी वेंदो आहे। लेकिन मूंखे तव्हांखे ॾेखारणी आहे ही शइ, त मां हिन करे हिन में फ्रूट्स विझां पियो। जो बि फ्रूट तव्हांखे पसंदि हुजे, पाणी वारो न हुजे फ्रूट। चीकू आहे, सेब आहे ऐं बनाना, हिन में केला विधा आहिनि 2। बसि फ्रूट विझी तव्हां हिनखे मिक्स कंदो हल्के हथ सां। सीज़नल तव्हां जेके आहिनि फ्रूट्स यूज़ करे था सघो। हा, हे फ्रूट हिन में मिक्स कया। ई कड़छी जामी शीरी जी असां ठाहियूं पिया रेसिपी। त ही बसि फ्रूट मिक्स थी वियो, तव्हां हिनखे थधो करे विझंदो, ठीकु आहे। हिन जे बाद असां हिनखे कंदासीं डिश आउट। उन खां पहिरीं असां विझंदासीं फ्रेश क्रीम जो हाफ पैक विझी छॾिजो। टेट्रा पैक जेको मिलंदो आहे न, त ही ॾाढी हिन में क्रीमी टेक्सचर अची वेंदो। त हाफ पैक असां हिन में क्रीम मिलाई छॾी ऐं हिनखे चङी तरह मिक्स कंदासीं। ऐं हाणे मूं वटि रेड जेली जो पैकेट पियो आहे, उहो तव्हां विझंदो, हुनजे पुठियां सॼो तरीक़ेकार लिखियलु हूंदो आहे। ग्रीन ऐं रेड 2 कलर आहिनि। इन सां ॾाढो कलरफुल जो नज़र ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे। ऐं डिशेस जेके आहिनि उहे ईअं त ॾिठो वञे त माण्हू चवंदा आहिनि त टेस्ट हुनजो हिकिड़ो पंहिंजो हूंदो आहे, पर टेस्ट जेसि ताईं माण्हू करे अॻु में त माण्हू ॾिसंदो आहे त का डिश पई आहे दस्तरखान ते, ऐं उहा जॾहिं ख़ुदि सुठी कलरफुल लॻंदी आहे त दिलि में चवंदी आहे त माण्हू हिनखे खाए या ट्राए करे। त ख़ूबसूरत नज़र अचण बि ॾाढो सुठो आहे। त डिश में हर कलर जो गोल वारो हे जेको पियो जी, ओके, हिन खां कढणु आसानी थी वेंदी। बसि हिनखे कढंदासीं, हिनखे तव्हां थधो कंदो, फ्रिज में रखी थधो करे पोइ तव्हां हिनखे सर्व कंदो, तमामु बहितरीनु।
हे असांजी थींदी मथां असां टॉपिंग कंदासीं करशी जामे शीरी जो रेड कलर ज़बरदस्त बहितरीन करशी जामे शीरी जी टॉपिंग थींदी ऐं बहितरीन हुन सां हुनजो फ्लेवर बि हुन में शामिल थी वेंदो कलर बि शामिल थी वेंदो ॾाढो सुठी असांजी स्वीट डिश आहे जेका ज़बरदस्त असांजी मिंटनि में तयारु थी वई टाइम ई न लॻो बिल्कुलु जल्दी तयारु थी वेंदी आहे फ़ौरन बसि 2-3 कलाक पहिरीं ठाहे रखंदो त हीअ की इफ़्तारी में या को दावत आहे या ईद अचे पई त पोइ तव्हां हिनखे ठाहे रखंदो मथां असां हिनखे टॉपिंग कंदासीं करशी जामे शीरी सां जामे शीरीअ जी टॉपिंग थी वेंदी जी वरी पोइ जेलीज़ बि ईंदियूं हा चमचे सां खोलंदा थोरो विझंदासीं टीस्पून खणिजो एकदम डायरेक्ट न विझो हिनखे हल्को हल्को हीअं टॉपिंग करे हिनखे ओके वेरी गुड करशी जामे शीरी जो रेड कलर ग्रीन भी विझी सघो था इलायची वारो भी मां हिते रेड वारो इहो हाणे हिकिड़ो आर्ट आहे त तव्हां पंहिंजी डिश खे ख़ूबसूरत कीअं था बणायो हुनजी प्रेज़ेंटेशन कीअं था कयो प्रेज़ेंटेशन अहमियत रखे थी ॾाढी त असांजा शेफ बि जेके आहिनि उहे आर्टिस्ट माण्हू आहिनि तव्हां घटि ॻाल्हि न सम्झो सवलो न आहे डिश खे डेकोरेट करणु जेतिरो ॾिसण में सुठी लॻंदी खाइण में भी सुठी हुजणु खपे लेकिन फर्स्ट इंप्रेशन इज़ द लास्ट इंप्रेशन हूंदो आहे न त उहो ई बिल्कुलु जेलीस तव्हां हिन में विझंदा वरी देन ग्रीन वारी हिकु ॻाढ़ी हिकु उहो तव्हां पंहिंजे हिसाब सां वेरिएशन जी प्रेज़ेंटेशन करे सघो था त मां पंहिंजे अंदाज़ सां में विझां पियो कलरफुल करे हिनखे ठाहींदो आख़िर में असां बादाम पिस्तो जेको तव्हां वटि अवेलेबल आहे काजू आहे जो बि शइ तव्हां विझणु चाहियो विझी सघो था ज़ाहिर आहे ड्राई फ्रूट जेके आहिनि उहे स्वीट डिशिस खे अञा बहितरीनु हुनजी जेका रिप्रेज़ेंटेशन थींदी आहे हुनजी जॾहिं बि तव्हां का बि स्वीट डिश ठाहियो त ड्राई फ्रूट जी जेका टॉपिंग हूंदी आहे उहा ॾाढी ज़रूरी आहे ऐं सुठो हुनजो हेल्दी बि हूंदो आहे ऐं सुठो इम्पैक्ट असांजी दूध दुलारी तयारु आहे छा जी बिल्कुलु तयारु थी वई ऐं हिनखे असां कैप हणी छॾंदासीं हीअ असांजी करशी जामी शीरी सां गॾु दूध दुलारी तयारु थी वई सेकेंड रेसिपी असांजो छा आहे आलू जो भुर्तो जेको असां ठाहींदासीं तलो कुकिंग ऑयल सां गॾु ज़बरदस्त बहितरीन झटपट तयारु थियण वारियूं जल्दी असांजूं जेके रेसिपीज़ आहिनि से शेफ फैसल तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि उहे इन करे छो त हींअर ज़ाहिर आहे असां इफ़्तार ट्रांसमिशन में ईंदा आहियूं इफ़्तार ट्रांसमिशन में जेके असांजूं ॾिसंदड़ आहिनि भेनरूं आहिनि माइरूं आहिनि उहे चवंदियूं आहिनि त अॼु असां अहिड़ी कहिड़ी ख़ासि डिश ठाहियूं छो त ज़ाहिर आहे इहो रोज़ जो सिलसिलो आहे हर रोज़ छा ठाहिजे ऐं का न का नवाण हुजणु घुरिजे उहो सेम जेको आहे तव्हांजो दस्तरखान थो ठहे हुन में सेम डिशिस आहिनि त वरी थोरो बोरिंग थी वेंदो आहे त तलो कुकिंग ऑयल बहितरीनु आहे ऐं सिहत जे लाइ बि ॾाढो सुठो आहे ऐं हिन में जेको आहे सो विटामिन्स आहिनि ऐं ॾाढो इन जा सुठा इम्पैक्ट आहिनि विटामिन ए भी आहे हिन में ज़बरदस्त अच्छा हिते भुर्तो कीअं ठाहींदो पटाटा खयां 1 पा 1.5 पा जेतिरो बि तव्हांखे बॉइल करे हुनखे मैश करे छॾिजो सफ़ा पेस्ट वांगुरु न कजो थोरा चंकी हुजणु खपनि पीठल ॻाढ़ा मिर्च में वेंदो 1 चांहि जो चमचो हेठि 1 चांहि जो चमचो कुटियल ॻाढ़ा मिर्च 1 चांहि जो चमचो हिते कारा मिर्च आहिनि कुटियल 1 चांहि जो चमचो कसूरी मेथी थोरो विझो फ्लेवर ईंदो 1 चांहि जो चमचो ऐं लूण बि 1 चांहि जो चमचो साबित धाणा थोड़ा रोस्ट करे क्रश करे वठंदो वो 1 खाइण जो चमचो ऐं ज़ीरो हल्को सो रोस्ट करे क्रश करे 1 चांहि जो चमचो ये सब मसाला मलका फूड्स आहिनि मलका फूड्स जा मसाला आहिनि ऐं ॾाढा सुठा हूंदा आहिनि तव्हांजी रेसिपीज़ खे अञा सुठो हुननि जो फ्लेवर अची वेंदो आहे हिते असां खणंदासीं तलो कुकिंग ऑयल जी 4 खां 5 खाइण जा चमचा बस 4 खां 5 खाइण जा चमचा इलाही वधीक ऑयली भाॼी वांगुरु न ठाहिणो थोरो ड्राई फॉर्म में ठाहिणो हिते असां जीअं तलो कुकिंग ऑयल गरम कयो हिन में 1 नंढी खंड विझंदासीं बसर जीअं बसर खे ॻाढ़ो न करिणो लाइट सो हल्को सो नरम करिणो आहे ओके बसर जीअं हिन में नरम थींदो हल्को सो त हीअ तलो कुकिंग ऑयल में हीअ बसर जीअं सॉफ्ट थी वेंदो त पोइ हीअ जेको भुर्तो आहे जो मसालो मिक्स करे रखियो आहे इहो विझी तव्हां हिनखे 2 मिंट हल्को सो फ्राई कंदो सावा मिर्च सावा धाणा मथां विझी बसि हिनखे फ़ौरन कढी वठिजो अगरि चाहियो त हिनखे पराठे जे अंदरि बि फिल करे सघो था ऐं हीअं बि तव्हां हिनखे खाई सघो था त हीअ जीअं हिते बसर थोरो सो सॉफ्ट थींदो त हीअ भुर्ते जो जेको मसालो आहे हिन में असां ऐड करे छॾंदासीं ओके ऐं चईंदा छा आहिनि अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ सेहतमंद सैलरी जेके असांजी रेसिपीज़ आहिनि उहे सेहतमंद इंसान खे ॾाढो जेको आहे ज़रूरी आहे त उहे रहे ऐं रोज़नि में त ख़ासि तौर ते शेफ जॾहिं माण्हू रोज़ो थो रखे सहरी थो करे ऐं वरी शाम ताईं उनखे ज़ाहिर आहे बुख ते उन ते रखिणो आहे ऐं अॼु माशाल्लाह असां जेका कराचीअ जी मौसम आहे सभु रोज़ेदार जेके आहिनि उहे ज़रूरु सेकेंड कंदा त अहिड़ो असांजो जेको ख़ूबसूरत शहरु आहे सो कॾहिं कॾहिं मार्च में डिसंबर जो मज़ो बि ॾींदो आहे ऐं कॾहिं कॾहिं वरी ईअं असांखे उन ई मार्च में
जून जुलाई जो मज़ो वठी थो सघे। सो हिकिड़ो ई महीनो आहे, हुन हिकिड़े महीने में ॾिसो त असांखे वैराइटीज़ केॾियूं थियूं मिलनि मौसम जूं। ऐं हिन दफ़े वधीक थी वियो आहे न, एकदम थधो गरम डबल थी वियो। हा, घणी वैराइटी थी वई आहे। अलाह साईं मुंहिंजो, मां बि थोरो टेस्ट करे थो ॾिसां असांजे माण्हुनि खे, आज़माए थो ॾिसां त केतिरो ई असां में सावा धाणा, सावा मिर्च विधा। मर्ज़ी अगरि सावा मिर्च न आहिनि पसंदि, स्पाइसी लॻे पियो त तव्हां न विझंदो। इनखे हल्को सो इनखे फ्राई कंदासीं ऐं हीअं असांजो भरतो बि तयारु थी वियो। ज़बरदस्त। हे तव्हां छा पूरियुनि सां हिनखे पूरी सां, चपाती सां, हा, मानी सां, पराठनि सां, जीअं बि तव्हांखे। ही सहरी में बि खाई सघो था। ज़रूरी न आहे की रमज़ान जे हिसाब सां, अॻियां बि तव्हां हिनखे कंटिन्यू करे सघो था। नाश्तो करे सघो था हिन सां, बहितरीनु पूरियुनि सां अगरि तव्हां चाहियो त तव्हां हिन शइ खे इंजॉय करे सघो था, ॾाढो सुठो रहंदो, बहितरीनु, ज़बरदस्त। त हीअ असांजी थी वई ॿई रेसिपीज़ कंप्लीट। तलो कुकिंग ऑयल सां गॾु असां ठाहियो आहे आलू जो भुर्तो ऐं दूध दुलारी ठाही असां कड़शी जामे शीरी सां। ज़बरदस्त, बहितरीनु। कीअं झटपट ॿ डिशेस असांजे शेफ असांखे तयारु करे ॾेखारियूं आहिनि। माण्हू परेशान थी वञनि त अॼु असां छा पचायूं, अॼु असां छा ट्राई कयूं। त हीअ तव्हां वटि ॿ ज़बरदस्त रेसिपीज़ आहिनि। स्वीट डिश बि आहे ऐं आलू जो भुर्तो बि आहे, जेको तमामु बहितरीनु ऐं सुठो आहे ऐं हेल्दी आहे, छो त असां हेल्दी शयुनि में ठातो आहे। असांजो कुकिंग ऑयल बि तलो कुकिंग ऑयल आहे, उहो बि हेल्दी आहे। ऐं कड़शी जामे शीरीअ जी टॉपिंग थी आहे हुनजे दूध दुलारीअ जे मथां, त उहा बि ज़ाहिरा हेल्दी शरबत आहे असांजो। बहितरीनु असांजा ही जेके खाधा हूंदा आहिनि, ऐं असां तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं हिननि जूं रेसिपीज़। ऐं असांजा शेफ जेके आहिनि उहे ज़ाहिरा तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि हर हिकु नंढी नंढी डिटेल्स। त बहितरु आहे ॾिसंदड़नि खे मां चवंदसि त तव्हां पेन ऐं पेपर खणी टीवी ऑन करे इन टाइम ते वेहो, त नंढी नंढी शइ तव्हां नोट कयो। बाक़ी अगरि तव्हांखे इंजॉय करिणो आहे, ओवरऑल ॾिसणो आहे, त असांजो प्रोग्राम यूट्यूब ते अपलोड थींदो आहे, तव्हां पोइ हुनखे ॾिसी सघो था, इंजॉय करे सघो था। पर हींअर लाइव जॾहिं तव्हां वियो त तव्हां पेन पेपर सां वियो त तव्हां उहे शयूं नोट कंदा त तव्हांखे अञा सुठो लॻंदो, बहितरीनु लॻंदो। फर्स्ट सेगमेंट में ब्रेक खां अॻु में तव्हांखे किचन वठी हलियासीं। तव्हांखे ख़बर आहे त हर हिकिड़ी सुठी हर रोज़ु असां रेसिपी तव्हां सां शेयर कंदा आहियूं। अॼु असांजे शेफ 2 रेसिपीज़ तव्हांखे ॿुधायूं। कड़शी जामे शीरीअ में दूध दुलारी कीअं ठहंदी आहे, कीअं तयारु थींदी आहे, उहा तव्हांखे उन्हनि ॿुधाई। ऐं उन सां गॾु तलो कुकिंग ऑयल में बहितरीनु आलूअ जो भरतो तव्हांखे शेफ फैसल ॿुधायो। तव्हां ज़रूरु हिननि ॿिन्हिनि रेसिपीज़ खे ट्राई कयो ऐं असांखे फीडबैक ॾियो। ऐं यूट्यूब ते जॾहिं असांजो अपलोड थींदो आहे, अॼु जो एपिसोड अपलोड थींदो, त तव्हां कमेंट में बि पंहिंजा व्यूज़ ॾेई था सघो, छो त तव्हांजी जेका इहे सजेशन्स आहिनि, तव्हांजा फीडबैक जेके आहिनि उहे माना रखनि था। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।